भारत के हमले जो मुंह तोड़ जवाब ॾिनो। पाक फिज़ाइया जी मुकम्मल तैयारी ऐं बरवक़्त कार्रवाई सां भारत जा 5 जहाज़ किराए विधा। भारतीय जहाज़नि हमलो कयो त पाक फिज़ाइया उन्हनि खे मुंहुं भर किरायो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो क़ौमी असम्बली में ख़िताब संदसि चवण आहे त असांजी बहादुर फ़ौज 24 कलाक तैयार हुई कॾहिं दुश्मन जा जहाज़ अचनि ऐं उन्हनि खे खणी समुंड में उछलाए। भारत खे राफ़ेल जहाज़नि ते वॾो नाज़ हो। कुझु ॾींहं पहिरियां राइफल उॾामियूं त पाक फिज़ाइया भारतीय जहाज़नि जी कम्युनिकेशन लॉक करे छॾी। पाकिस्तान पहलगाम वाक़े जी अणधुरी जांच जी आछ कई पर भारत आछ क़बूलण बदिरां राति जी उंधाए में पाकिस्तान ते हमलो कयो। शफ़ाफ़ जांच सां खीर जो खीर ऐं पाणी जो पाणी थींदो। जाफ़र एक्सप्रेस हाई जैक कंदड़नि जा पेरा भारत ॾांहुं वञनि था। भारत जी बुज़दिलाणे हमले में शहीद थी वियल पाकिस्तानियुनि लाइ क़ौमी असम्बली में फ़ातिहा ख़्वानी कई वई। पाकिस्तान ज़िंदाबाद, पाक फ़ौज ज़िंदाबाद जा नारा बि लॻाया विया। राति जी ऊंधाई में चोर ऐं डिॼड़ा हमला कंदा आहिनि। भारत हमले दौरान मासूम ॿारनि खे निशानो बणायो। भारत असांजी ज़मीन ऐं बेगुनाह शहरुनि ते हमलो कयो। हाणे उन खे जवाब लाइ तैयार रहणु घुरिजे। आलमी क़ानून मूजिबि पाकिस्तान खे हक़ आहे त जिथे ऐं जीअं बि हमले जो जवाब ॾियण जो हक़ रखे थो। पाक फ़ौज भारत जे जहाज़नि खे मच्छरनि जीअं उॾाए छॾियो। पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो क़ौमी असम्बली में ख़िताब संदसि चवण आहे पाक फ़ौज खे सलाम आहे जो अहिड़े अंदाज़ सां भारत जी बुज़दिलाणे हमले जो जवाब ॾिनो। भारत ॿीहर हमला कंदो त असीं साॻे नमूने संदन जहाज़ किराईंदासीं। क़ौमी सलामती कमेटी पाक फ़ौज खे भारतीय अगराई जो भरपूर जवाब ॾियण जो इख्तियार ॾेई छॾियो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जी सदारत हेठि क़ौमी सलामती कमेटी जी हंगामी इजलास में आला फ़ौजी इख्तियारनि, वज़ीरनि ऐं ॿियनि अहम शख़्सियतुनि जी शिरकत। पधिराई मूजिबि भारतीय हमले पाकिस्तान जी ख़ुदमुख़्तियारी ऐं सलामती जे हमले जी मज़म्मत कई। आलमी बिरादरी ते भारतीय जारियत जो नोटिस वठण ऐं एहतसाब करण ते ज़ोर भरियो वियो। क़ौमी सलामती कमेटी जो चवण आहे त भारत आलमी क़ानूननि ऐं रिवायतुनि जी भञकिड़ी कई। पाकिस्तान पंहिंजी सलामती ऐं जोग्राफियाई हदुनि ऐं माण्हुनि खे नुक़सान रसाइण जी इजाज़त न ॾींदो। भारत जी अगराई जो नतीजे में नौर जे ॿाहिरि मुल्कनि जी कमर्शियल जे उॾामनि खे ख़तरे में विधो वियो। भारतीय फ़ौजनि पारां मासूम शहरुनि, औरतुनि ऐं ॿारनि खे निशानो बणाइण संगीन ॾोह आहे। 22 अप्रैल खां पोइ पाकिस्तान अणधुरी ऐं साफ़ शफ़ाफ़ जांच कराइण जी आछ कई। भारत कूड़ जे वाक़िए थियण जे ख़ौफ़ ऐं बिना के सबूत जे मासूम शहरुनि ते हमला कया। पाक फ़ौज भारत जो ॿियो ड्रोन किराए विधो। सिक्योरिटी ज़रियनि मूजिबि शकरगढ़ में भारत तरफ़ां ड्रोन ज़रिए दरअंदाज़ी जी कोशिश कई वई जंहिं ते पाकिस्तान रेंजर्स भारतीय ड्रोन किराए विधो। पाक फ़ौज दुश्मन जी हर जारियत जो मुंहुं तोड़ जवाब ॾेई रहियो आहे। भारत जी बुज़दिलाणे हमले में पाक फ़ौज जे लेफ्टिनेंट कर्नल जो मासूम पुट बि शहीद थी वियो। भारतीय फ़ौज आज़ाद कश्मीर जे इलाइक़नि कोटली, मुज़फ़राबाद ऐं बाग खां सवाइ मुरीदकी ऐं अहमदपुर शर्खिया में शहरी आबादी खे निशानो बणायो हो जंहिं में 2 मस्जिदूं बि शहीद थियूं। भारतीय हमलनि में 2 ॿारनि समेत 26 पाकिस्तानी शहीद ऐं 46 ज़ख़्मी बि थिया हुआ। शहीदनि में लेफ्टिनेंट कर्नल ज़हीर जो 7 वरियनि जो पुट इर्तिज़ा अब्बास बि शामिल। सुप्रीम कोर्ट सिविलियन जे मिलिट्री कोर्ट में ट्रायल केस जो फ़ैसिलो ॿुधाईंदे आर्मी एक्ट खे उन जी असल शक्ल में बहाल करे छॾियो। दिफ़ाई वज़ारत ईमेल जो अपीलूं मंज़ूर। 23 अक्टूबर वारो फ़ैसिलो कलदम करार। आम शहरनि जो फ़ौजी अदालतुनि में ट्रायल दुरुस्त करार ॾिनो वियो। आइनी बेंच फ़ौजी अदालतुनि ख़िलाफ़ अपील जो हक़ ॾियण लाइ मामिलो हुकूमत खे उभाणे छॾियो। फ़ैसिलो 5 जे मुक़ाबले में ॿुधायो वियो। जस्टिस जमाल मंदूखेर ऐं जस्टिस नईम अख्तर अफ़गान फ़ैसिले सां इख़्तिलाफ़ कयो। अदालती हुकम में चयो वियो आहे त हुकूमत 45 ॾींहंनि में अपील जो हक़ ॾियण बाबति कानून साज़ी करे जॾहिं त हाई कोर्ट में अपील जो हक़ ॾियण लाइ आर्मी एक्ट में तरमीमूं कयूं वञनि। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ खे कतर जे वज़ीर आज़म जो टेलीफोन ते राब्तो। कतर जे वज़ीर आज़म पारां भारतीय हमले जी मज़म्मत। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवण आहे त भारत तरफ़ां पाकिस्तान जे 6 जायुनि ते हमलो कयो वियो। भारतीय जारियत ॾखण एशिया में अमन ऐं इस्तेहकाम खे ख़तरे में विझी छॾियो। मुरीदकी में मस्जिद उम्मुल क़ुरा खे निशानो बणायो वियो। 4 स्ट्राइक कयो वियो जंहिं में 3 शहरी शहीद ऐं 1 ज़ख़्मी थियो। 2 शहरी गुम आहिनि। मस्जिद खे शहीद कयो वियो। सियालकोट में कोटली लोहरान ॻोठ में 2 स्ट्राइक्स कयो वियो। 1 गोलो मिसफायर कयो वियो ऐं 1 ओपन फील्ड में किरियो। को नुक़सान न थियो। शकरगढ़ में 2 स्ट्राइक्स कयो वियो। को जानी नुक़सान न थियो। 1 डिस्पेंसरी खे नुक़सान पहुतो। पाक फ़ौज जे तर्जुमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ़ चौधरी जी मीडिया खे ब्रीफिंग।
संदस चवड़ा है तो लाइन ऑफ कंट्रोल ते रात खां जारी बिना जवाज़ भारती गोलाबारी के नतीजे में 5 मासूम शेरी शहीद थी चुका हैं, जिन में एक बारड़ो भी शामिल है। भारत की गलतफहमी के जल्द ठीक कयो वेंदो। मुल्की खुद मुख्तियारी सलामती लाइ हयातियूं कुर्बान करण असांजो नस्बुल ऐन ऐं खुशकिस्मती आहे। पाक फौज क़ौम जी हिमायत सां भारती जारियत जो जवाब ॾेई रही आहे। कंहिंखे बि पाकिस्तान जी सालमियत ऐं खुद मुख्तियारी ते हमले जी इजाज़त न थी रही सघिजे। पाक फौज जी तर्जमान लेफ्टिनेंट जनरल अहमद शरीफ चौधरी जी प्रेस कॉन्फ्रेंस में चवणु आहे त भारत नीलम झेलम हाइड्रो प्रोजेक्ट नूसैरी डैम जे स्ट्रक्चर के भी निशानो बणायो ऐं नुक़सान पहुंचायो। आबी ज़ख़ीरनि के निशानो बणाइण जंगी क़दरनि आलमी कानूननि जी भनकड़ी आहे। छा हिंदुस्तान पाकिस्तान जी आवाम जे पाणी के नुक़सान पहुंचाइण चाहे थो? छा भारत ॼाणे थो त उन जा कहिड़ा असर पवंदा? अवां कंहिं ॿिए मुल्क जे पाणी ज़ख़ीरनि डैम ऐं हाइड्रो प्रोजेक्ट्स के निशानो नथा बणाए सघो।